अॼु अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदासीं। सिंध जो नाले वारो पाणी माहिर एन जी अब्बासी लाॾाणो करे वियो आहे। एन जी अब्बासी फेफड़नि जे तकलीफ़ सबबि इस्लामाबाद जी अस्पताल में इलाज हेठि हो। एन जी अब्बासी अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जे दौर में पंहिंजी रिपोर्ट में कालाबाग डैम खे फ़नी बुनियादनि ते रद्द कयो हो। परवेज़ मुशर्रफ कालाबाग डैम जी अॾावत ते एतिराज़ ख़त्म करण लाइ एन जी अब्बासी समेत 8 रुकनी कमेटी जोड़ी हुई। असां सां ख़बर शेयर कयूं पिया नाज़रीन। सिंध जो नाले वारो पाणी माहिर एन जी अब्बासी लाॾाणो करे वियो आहे। एन जी अब्बासी फेफड़नि जी तकलीफ़ सबबि इस्लामाबाद जी अस्पताल में इलाज हेठि हो। एन जी अब्बासी अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जे दौर में पंहिंजी रिपोर्ट में कालाबाग डैम खे फ़नी बुनियादनि ते रद्द कयो हो। परवेज़ मुशर्रफ कालाबाग डैम जी अॾावत ते एतिराज़ ख़त्म करण लाइ एन जी अब्बासी समेत 8 रुकनी कमेटी जोड़ी हुई। एन जी अब्बासी परवेज़ मुशर्रफ जी परवाह न कंदे पंहिंजी रिपोर्ट में कालाबाग डैम जी मुखालिफ़त कई हुई। एन जी अब्बासी जी पाणी जे विर्छ बाबति तयारु कयल रिपोर्ट ऐं उन में पेश कयल तजवीज़ूं अॼु बि समूरे मुल्क में मक़बूल बणियल आहिनि।